अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ला खालिक इल्लल्लाह ला मालिक इल्लल्लाह ला राज़िक इल्लल्लाह ला मअबूद इल्लल्लाह ला मस्जूद इल्लल्लाह ला मतलूब इल्लल्लाह अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्काअन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन अथरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी अल उलमाउ वरसतुल अंबिया सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दिल दे गहराई सरकारे दो आलम ताजदारे अंबिया इमामुल अंबिया खतीबुल अंबिया सरवरे कौनैन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामी ते बाआवाज़ बुलंद दुरूद व सलाम जो नज़रानो पेश कर अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला
एहतराम जनाब सदर जलसा स्टेज से मौजूद अकाबरीन जमीयत उलमा इस्लाम पिंडाल में मौजूद यारो डायरी जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों यारो डायरी जहिन सालाना अजीम शान फकीदुल मिसाल तारीख साज इज्तिमा में तवाई असा अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करण जे नियत सा जमा थियायूं दुआ है त रब करीम तवाई असा जी अज जी हिन हाज़री के पंजे बारगाह में मंजूर व मकबूल फरमाए। मखा पहिरियों खोड़ सारन अकाबिर उलमा इकराम जा तफसीली बयानात थिया ऐ मखा बाद भी इंशाअल्लाह मुख्तलिफ उलमा इकराम आवाजे सामूहिदा पंहिंजा मारूज़ात रखंदा। मां उम्मीद करियां थो तवा आखिर ताईं दुआ ताईं इनई मोहब्बत सां पंहिंजे उलमा इकराम जे बयानात के दिल जे कननि सां ॿुधंदा। अजीज़ाने मुकर्रम वतने अजीज पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह के नाले ते मारिज़ वजूद में आयो हिन कुर्रे अर्ज़ में रियासतों इस्लाम के नाले ते मारिज़ वजूद में आयो एक मदीना मुनव्वरा जी रियासत ऐं ॿियो वतन अज़ीज़ पाकिस्तान जी रियासत बर्रे सगीर हिंदो पाक में अंग्रेज के खिलाफ अकाबिर उलमाए देवबंद जंग बड़ी मान जिम्मेदारी से चई रहियो हो तो जी करे अंग्रेज के खिलाफ जंग आजादी में उलमाए देवबंद के किरदार के खत्म करे तो अज भी शायद है खत तो अंग्रेज जो गुलाम हुजे हो हिंदुस्तान में जिते हजरत शेखुल हिंद रहमहुल्लाह अंग्रेज के खिलाफ अलम बगावत बुलंद कयो उते ही असा जे सबा झड़ी सिंध सरताजुल औलिया कुतुबुल अक़ताब हजरत मौलाना सैयद ताज महमूद अमरोटी नव्वर अल्लाहु मरकदहु अंग्रेज के खिलाफ अलम बगावत बुलंद कयो अजबे अमरोट जे बाहिरा खीर थर जे पेट में नंढड़ी मस्जिद नगार जी गवाही आहे तबे सरो सावानी जे आलम में हजरत मौलाना ताज महमूद अमरोटी अंग्रेज के खिलाफ अलम बगावत बुलंद कयो हो वो मस्जिद अजबे हजरत अमरोटी जे मुरीदन के बदे वाक़े नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम कायदे से अल्लामा राशिद महमूद सुमरो बिला मुबालगा हिन इलाके जो सब खां वॾो इज्तिमा आहे नज़र खुले थी माण्हू नथा खुटनि पर अल्लाह अकबर जो आवाज मां ताईं न आयो आहे बनी गाला ताईं पुॼाइणो हो मांखे नारे तकबीर नारे
हक जो नारे तकबीर माता आवाज कोने बनी गाला सही पुजाइणो भाड़ जो करो कोई न ॻाल्हाए मर्स माण्हू ज़रूर ॻाल्हाइनि मुजावर कोई न ॻाल्हाए मुजाहिद ज़रूर ॻाल्हाइनि दीवाना परवाना ज़रूर ॻाल्हाइनि जज़्बे जिहाद वारा ॻाल्हाइनि शौक़े शहादत वारा ॻाल्हाइनि खुद नबी की इज़्ज़त और हुर्मत पे मरना आईनी मां है सरे वतन भी उनका जिक्र करना आईनी मां है डराता है मगर क्या सारो रतन से अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना आईनी मां आए को अल्लाह अकबर चढ़ना आहे को अल्लाह अकबर चढ़ना आहे को तकबीर जी सदा बुलंद करने वाला आहे को जेको आवाज बनी गाला ताईं पुजाए लिखण वारो लिखो ॾिसण वारो ॾिसो पंजन भंडारनि ताईं ख़बर पुॼाइजो त हे मुंहिंजो कारकुन कुटी खाइण वारा न आहिनि रत ॾियण वारा आहिनि अल्लाह जो कसम हे पंजन ताईं जे इशारे सां पंजन मथनि सां कफन बधी करे पंजन मथनि सां पंजन बच्चनि जे मथनि सां कफन बधी करे तकबीर जो सदाऊं बुलंद करे मैदान ते निकिरंदा मांखे ख़बर हिन जलसे में रिपोर्टिंग करण वारा आया आहिनि रिपोर्टिंग करण वारो हे जज़्बात पढ़ी छॾियो 27 तारीख़ इमरान खान जे इक़्तिदार जो जनाज़ो है आहे को इंशाअल्लाह चवण वारो आहे को इंशाअल्लाह चवण वारो आहे को मैदान ते निकिरण वारो मानो सगर मुल्क के आजाद करना से सीनन के सितंदर असी फौलाद करना से वर्षे में खरीदा तो न पाजन न गुलामी न कोड हमें कमजोर न औलाद करना से मैदान ते निकलना से भाड़ जो करो कोई न गलाए मुर्स मानू गलाए मैदान ते निकलना से यारो डाहिरी वारो सांगड़ वारो 27 तारीख़ तांजे नवाब शाह का मां गुज़रंदुसि अकेलो रवानो कंदो या मुंहिंजा बाह में थींदो तां ॾिठो हूंदो मां टीवी चैनल ते लिखी ॾेई आयो आहियां त सिंध मां 4 लख नौजवान निकिरंदा मुंहिंजी ज़बान खे सचो कंदो या कूड़ो कंदो मुंहिंजी लिखत खे सचो कंदो या कूड़ो कंदो मूंखे अकेलो छॾींदो या मुंहिंजा बाह में लिखी करे अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे वेही रहो अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे अल्लाह से तव्हांजे जज़्बात खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत सां सरफराज़ फरमाए मूंखे पक्को यकीन आहे मुंहिंजा बुज़ुर्ग हज़रत बेरवी अमरोटी हाले जमी
हजरत शाह पर चाकर वारो मुझो शहीद बाबो माके कुट्टी खाइण वारा न ॾेई वारा ॾियण वारा ॾेई मैदान ते निकरंदासीं इंशाअल्लाह मुड़स माण्हू थी निकरंदासीं छा चवनि मौलवी वटि कोई इशू ई कोन्हे बग़ैर मक़सद जे मुल्ला था निकरन ये ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं या कोन ॿुधियूं आवाज़ नथो अचे मुल्ला था निकरन बग़ैर एजेंडे जे एजेंडो वाज़े आहे एजेंडो वाज़े आहे तव्हां चयो 1 करोड़ नौकरियूं ॾींदासीं 50 लख घर ॾींदासीं ॿाहिरि मुल्क मां माण्हू कमाइण ईंदा जेको कर्ज़ वठंदासीं त असां ॿुधी मरंदासीं अलाह जो कसम ॿुधी बि नथा मरनि हिननि खे बि लूछण वारो न का 50 लख घर 1 करोड़ नौकरियूं कस्कोर ॾींदासीं इन्हनि चयो हो त कर्ज़ न वठंदासीं अज हाल इहो जवंदा नौकरियूं त कोनन घर त कोनन तांखे ख़बर आ हिनन 18 महीनन में इमरान खान जे हुकूमत में 10 लख माण्हुनि खे नौकरी मां कढी करे बेरोज़गार कयो 10 लख माण्हू 10 लख बेरोज़गार चयूं त घर त कोनन अंडा वठो नौकरी कोने मुर्गियूं वठो कस्कोर सुठो कोने जे करे कट्टा वठो वरी पोइ जो अञा बि मूरत कोने हाणे लंगर ते गुज़ारो